अॼु बाप दादा चवनि था संतुष्टा ई प्रसन्नता ऐं प्रशंसा जी प्राप्ति। संतुष्टा सां प्रसन्नता ऐं प्रशंसा जी प्राप्ति थींदी आहे। 29/11/78 जा मावक आहिनि। बाप दादा पंहिंजे विश्व में चमकण वारियूं मणियुनि खे ॾिसनि था। हर हिकु मणी जी पंहिंजी पंहिंजी चमक हुई। हर हिकु मणी पंहिंजे द्वारा बाप जे गुण ऐं कर्तव्य खे नंबरवार प्रत्यक्ष बि कयो। हर हिकु मणी द्वारा बाप दादा ॾेखारे में ॾियनि पिया। इन विचित्र रंगत खे भक्तनि जाते ॾिस तूं ई तूं चई छॾियो। ये जेकी विचित्र रंगत आहे न, हर मणी द्वारा बाप दादा ॾेखारे, ये चईंदा आहिनि न, जाते ॾिस तूं ई तूं। हिन जो मतिलबु कि असां द्वारा जॾहिं आत्माउनि खे बाबा जा गुण अनुभव थींदा, हाणे बि थींदा आहिनि, लेकिन उन ॾींहुं बाबा चई न, किथे किथे मापन मिक्स थी वेंदो आहे त उन रीति ॾेखारे में न ॾींदा आहिनि। अंत समय जॾहिं सभु मापन सभु ख़तमु थी वेंदो न, त असां द्वारा बाबा जा गुण ऐं कर्तव्य माण्हुनि खे नज़र ईंदा। असां में शिव बाबा न ईंदा, लेकिन ॾिसो ॿारनि में माउ पीउ जा गुण हूंदा आहिनि त चईंदा आहिनि इहे त जीअं पंहिंजो पीउ वेठो आहे। कीअं? शिकल सां न, उनजे गुण ऐं कर्तव्यनि सां। त ईअं ई असांखे बि पंहिंजा अहिड़ा गुण ऐं कर्तव्य बाप समान ठाहिणा आहिनि, तॾहिं असां द्वारा बि बाबा जी अनुभूति थींदी माण्हुनि खे। वैसे बि चईंदा आहिनि कोई सुठो कमु कंदो आहे त चईंदा आहिनि हीअ त जीअं भॻवानु आहे। त महारथियुनि में बि बाप दादा ॾेखारे में ॾींदो, लास्ट फास्ट में बि बाप दादा ॾेखारे में ॾींदा। छा ॾेखारे में ॾींदा? बाबा जे गुण ऐं कर्तव्य। हर हिक जे मुख सां हिकु ई शब्द बाबा बाबा शब्द जा गीत ॿुधाए में ॾींदा। सर्व ब्राह्मण आत्माउनि जे नैननि में हिकु बाप नूर जे समान समायल हूंदो। अर्थात बाबा जी यादि हूंदी, बाबा जो गुण कर्तव्य हूंदा, त जीअं असांजे नैननि में हिकु बाप जो नूर, हिकु बाप जो नूर समायल हूंदो। हिन करे ब्रह्मण संसार में जाते ॾिस तूं ई तूं जो प्रैक्टिकल अनुभव थींदो। हाणे त समय अची वियो आहे। इन अनुभव खे भक्तनि सर्वव्यापी शब्दनि में चयो आहे। ॿारनि जे वर्तमान समय जो अनुभव परमधाम निवासी बाप आहे। हिन अनुभव खे भक्तनि सर्वव्यापी शब्दनि में चई छॾियो आहे। ॿारनि जे वर्तमान समय जो अनुभव परमधाम निवासी बाप व हर संकल्प ऐं कर्म में सदा साथ आहे परमधाम निवासी साथी बाप अनुभव थींदो आहे। वह सदा साथी बाप अनुभव थींदो आहे। बाबा पुछनि था कि हिन अनुभव खे भक्तनि तूं ई तूं चई छॾियो आहे, सर्वव्यापी चई छॾियो आहे। त ॿार, हाणे असां ॿार वर्तमान समय जो अनुभव परमधाम निवासी बाप व हर संकल्प ऐं कर्म में सदा साथ आहियूं बाबा जे। हर संकल्प ऐं कर्म में बाबा जे साथ परमधाम निवासी साथी बाप अनुभव थींदो असांखे। हर संकल्प ऐं कर्म में छा अनुभव थींदो आहे? साथ आहे या साथी आहे? मतिलबु कर्म में बि मदद कंदा आहिनि या सिर्फ़ु साथी आहिनि? सर्व जे साथी सर्वव्यापी न थियो। अगरि कोई हिकु माण्हू सभिनि जो साथी हूंदो आहे त उहो सर्वव्यापी थोरी हूंदो आहे। हुनखे जाते ॾिस माण्हू सॾु कंदा आहिनि इहो उहो, त उहो सर्वव्यापी थोरी थियो। भक्तनि शब्द कॉपी कया आहिनि, लेकिन कॾहिं ऐं कीअं जो भावार्थ मूल ॼाणण जे कारण भक्तनि शब्द कॉपी करे छॾिया आहिनि, लेकिन कॾहिं ऐं
कीअं जो भावार्थ भुलिजण जे कारण गायन बदिली ग्लानी थी वई आहे। सर्वव्यापी शब्द ठीकु, लेकिन सर्वव्यापी कॾहिं थींदो जॾहिं असां सभी बाबा खे जाते यादि कंदासीं उते बाबा अची वेंदा। सदा ही थोड़ी आहिनि उन जॻह ते, त जाते असां यादि करूं उते बाबा जी मौजूदगी थी वेंदी। त बाबा चवनि था कि बाप दादा सर्व ॿारनि जे वर्तमान स्वरूप सां धारणा स्वरूप खे ॾिसंदे विशेष हिकु ॻाल्हि ॾिसनि था। बाप अॼु असां मतिलबु सम्झी वियासीं न, तूं ई तूं सर्वव्यापी जो अर्थ छा आहे। बाप दादा सर्व ॿारनि जे वर्तमान स्वरूप सां धारणा स्वरूप खे ॾिसनि पिया। विशेष हिकु ॻाल्हि ॾिठई बाबा, कहिड़ी ॻाल्हि ॾिठई? सर्व ॿारनि में सदा संतुष्ट मणी केतिरा आहिनि। त अॼु चेक करिणो आहे, हिकु त चेक करिणो आहे बाबा जा गुण ऐं कर्तव्य मूं में नज़र ईंदा आहिनि। केतिरो परसेंट मां बाबा जे गुण ऐं कर्तव्य ॿियनि खे अनुभव कराए सघंदी आहियां कि हा मूं में बि बाबा जा गुण ऐं कर्तव्य आहिनि। मतिलबु मां प्रैक्टिकल धारणा आहे। ॿियो चेक कजो कि मां संतुष्ट मणी केतिरी ठही। सभिनि जे विशेष गुण जो चहिरे सां चमकनि, उहा आहे संतुष्टता। सभिनि खां विशेष गुण जो चहिरे सां चमके उहो कहिड़ी आहे? संतुष्टता। संतुष्ट आत्मा वैसे भी लौकिक दुनिया में भी जो सदा संतुष्ट रहंदो आहे न, उहा सभिनि खे सुठो लॻंदो आहे। लेकिन कलयुगी दुनिया आहे न, कोई माण्हू नंढी ॻाल्हि में बि संतुष्ट रहंदा आहिनि न, नंढे कंहिंमें बि त चईंदा आहिनि अरे इहे त हेतिरी ॻाल्हि में संतुष्ट थी वियो। उनखे बि कुझु न कुझु जीवन में हीअं टोकण आदि कुझु नेगेटिव रीति कढंदा रहंदा। पर जेकी सदा संतुष्ट रहण वारी आत्मा आहे न, वो जीवन में सदा ख़ुदि बि सुखी रहंदी आहे, ॿिया बि हुन सां सुखी रहंदा। लेकिन अॼुकल्ह जी दुनिया में माण्हुनि खे बसि इहा चीज़ खपे, इहा चीज़ खपे, इहा चीज़ खपे, पोइ जेकी पहिरियों आहे हुनखे बि वेस्ट करे छॾंदा न। अॼु ॾिसो माण्हू वैराइटी केॾी थो करे प्रोग्रामनि में, रोटी जी वैराइटी करे थो न, ये बि ठाहियो, ये बि ठाहियो, ये बि ठाहियो, अंत में छा थो थिए? सभु वेस्ट। ॾाढो मुश्किल सां कुझु ख़तमु थींदो वेंदो। त घटि ठाहियो, क्वालिटी वारी ठाहियो त वेस्ट बि न वञे। ऐं घटि में संतुष्ट रहो, छो जो हिन दुनिया में जेतिरो चाहिए कंदा ओतिरो असां वटि जो ईंदो वेंदो न, हुनजो त सुख न वठंदासीं। ऐं चाहिए जे पुठियां ई शरीर था माण्हू छॾे छॾनि। त बाबा चवनि था विशेष गुण वो जो चहिरे सां चमके उहा संतुष्ट आहे। संतुष्ट टई ही प्रकार जी खपे। हिकु त बाप सां बि संतुष्ट रहो, सदा पंहिंजे पाण सां संतुष्ट रहो, सर्व संबंध संपर्क में संतुष्टता खपे। त कीअं केतिरो चेक कजो कि बाबा सां मूंखे सभु कुझु मिलियो, मां बाबा सां संतुष्ट आहियां। ॾिसो बाबा त असांखे जनम ते सभु कुझु ॾेई छॾियईं, हाणे जेतिरो असां पुरुषार्थ करे उनखे पंहिंजो ठाहियूं। त बाबा सां त असंतुष्ट रहण जो सवाल ई न आहे। अगरि कोई रहंदो आहे उहो ईअं सोचंदो आहे बाबा मूंखे ईअं न ॾिनई, बाबा मूंसां ईअं न कई, बाबा मुंहिंजी मदद न कई। बाबा त सभिनि खे ॿुधाए छॾींदा आहिनि हिमत बचे मदद बाप, विधि सां ई सिद्धि थींदी। हिते रिद्धि सिद्धि जो कमु न आहे। त बाप सां असंतुष्ट रहूं उहो त थी न सघंदो आहे न। त चेक करो मां बाबा सां संतुष्ट आहियां, पंहिंजे पाण सां संतुष्ट आहियां, संबंध संपर्क में संतुष्ट आहियां। इन में चैतन्य आत्मायूं प्रकृतियूं ॿई अची वेंदियूं।
प्रकृति सां बि संतुष्ट रहो। अगरि असांजे शरीर में कोई तकलीफ़ आहे त बि जहिड़ो बि शरीर आहे, जो बि मिलियो आहे, उनखे सुठी रीति हलाए करे उन सां संतुष्ट रहो। असंतुष्ट आहे मतिलबु कमियुनि जा ई गीत ॻाईंदा रहनि। संतुष्टता जी निशानी प्रत्यक्ष रूप में प्रसन्नता ॾेखारे मिली न। कोई माण्हू चईंदो आहे कि अरे मुंहिंजे शरीर में ईअं थियो इन करे मां अमृत वेलो न करे पाईंदी आहियां, मुरली न पढ़ी पाईंदी आहियां, सेंटर ते न वञी पाईंदी आहियां, इहा धारणा न करे पाईंदी आहियां। शरीर जे जीअं त शरीर जे लाइ शिकायतियूं था करनि। तव्हांजो जहिड़ो बि शरीर आहे, जीअं बि तव्हांखे साथ ॾिए थो, त असां उन हिसाब सां बाबा जी हर धारणा कीअं पालन करे हलूं, उहो असांखे ख़ुदि चेक करे ऐं हलणो आहे। बाक़ी शरीर जो बि आहे, जहिड़ो बि आहे, उनखे उन रीति सां बाबा जी शक्ति सां हलाए बि सघंदा आहियूं। संतुष्टता जी निशानी प्रत्यक्ष रूप में प्रसन्नता ॾेखारे में ॾींदी आहे। सदा प्रसन्न चित, हिन प्रसन्नता जे आधार ते प्रत्यक्ष फल अहिड़ी आत्माउनि जी सदा स्वतः प्रशंसा थींदी आहे। त चेक करो, असांजी सदा स्वतः प्रशंसा थींदी आहे। ये निशानी आहे। अगरि असां सदा ख़ुशि रहंदा आहियूं, सदा असांजी प्रशंसा थींदी आहे, त मतिलबु असां संतुष्ट आत्मा आहियूं। संतुष्ट आत्मा जी प्रशंसा कंदासीं न। बाक़ी जेको चई कंदो रहंदो, हुनजी प्रशंसा कंदासीं या हुन सां त माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह दुनिया में ईअं ई थो थिए, इहो खपे, इहो खपे, इहो खपे। हर हिकु ॿिए सां कुझु न कुझु एक्सपेक्ट ई करे थो। कोई कंहिंखे ॾियणु नथो चाहे। बाबा हिकु त भॻवान खां बि सभु घुरनि था, हिक ॿिए खां बि सभु घुरनि था। इज़त ॾियो, मान ॾियो, सुख ॾियो, ख़ुशी ॾियो, ॿारनि सां, पति सां, नुंहरुनि सां न। त माण्हू ॾिसो भॻवान सां बि बसि मांगे थो, संबंधनि सां बि हिक ॿिए सां बि मांगे थो, ख़ुदि जे शरीर सां बि मांगे थो। कोई ॻाल्हि कोन्हे, शरीर कहिड़ो बि आहे हुनखे हुन रीति हलायो। संबंधी कहिड़ा बि आहिनि, जो बि आहिनि, असां उन्हनि खे सुख शांती ख़ुशी ॾियूं। ईअं छो चऊं उहे असांखे इज़त ॾींदा आहिनि, उहो त ॾींदा न आहिनि, उन त असांखे कुझु सुख न ॾिनो अथई। त इहा प्रशंसा न थी न। जे माण्हू जी प्रशंसा थींदी आहे न, ऐं जो माण्हू प्रसन्न रहंदो आहे, उहो आत्मा संतुष्ट रहंदी आहे। जॾहिं असां ॿियनि सां संतुष्ट रहूं त ॿिया आपे ई संतुष्ट रहंदी। हाणे ससु कहिड़ी बि आहे, नुंहुं कहिड़ी बि आहे, अगरि नुंहुं ससु सां संतुष्ट आहे त ससु बि चईंदी, उहो वाइब्रेशन त ईंदा आहिनि न, त उहो बि चईंदी चलो ठीकु आहे। पति पत्नी सां संतुष्ट आहे त पत्नी बि चईंदी चलो ठीकु आहे। ईअं हिक ॿिए सां संतुष्ट रहंदासीं, तॾहिं प्रसन्नता ईंदी, तॾहिं असां हिक ॿिए जी प्रशंसा करे सघंदा आहियूं। ॾिसो, जीते जी माण्हू अॼु कंहिंजी सुठी ॻाल्हियूं यादि नथो करे, कंहिंजी प्रशंसा नथो करे। जंहिं ॾींहुं आत्मा शरीर छॾंदी न, त तंहिं ॾींहुं गीत ॻाइण लॻी वेंदा आहिनि माण्हू। अरे वीचारो केॾो सुठो हुयो, हीअं कंदो हुयो, वेठो त रहंदो हुयो, कम से कम हीअं कंदो हुयो। ऐं जीते जी माण्हू सभिनि सां मुंहुं मोड़े वेठा आहिनि, सभिनि जी ग्लानी। शरीर छॾण खां पोइ प्रशंसा ई प्रशंसा थिए थी। हाणे पंहिंजे पाण खे ॾिसो, प्रशंसा खे प्रसन्नता सां ई प्राप्त करे सघंदा आहियूं। त जेतिरो तव्हां पंहिंजे घर में हिक ॿिए सां संतुष्ट रहंदव, प्रसन्न रहंदव, त ऑटोमेटिकली तव्हांजी प्रशंसा थींदी। त सदा स्वयं संतुष्ट व प्रसन्न रहंदा आहिनि, जो उन्हनि जी प्रशंसा हर हिकु अवश्य कंदो आहे।
हलदे हलदे पुरुषार्थी जीवन में न समस्याएं और परिस्थिति त ड्रामा अनुसार अचणी ही आहे। बाबा ॾिसनि था, बाबा त चईंदा आहिनि न कि ये तो अंत ताईं ईंदियूं छो जीअं असां पढ़ाई था पढ़ूं न, त पढ़ाई पढ़ंदे पढ़ंदे प्रैक्टिकल एग्ज़ाम बि त ॾियणो पवंदो न। त जेतिरो असांजो एग्ज़ाम अचे थो, जेतिरो असां उन में पास थींदा वेंदासीं, मतिलबु ओतिरो असांजी कमाई, ओतिरो खज़ाना असां इकट्ठा था कंदा वञूं। त एग्ज़ाम अचे त ॿियो ई ख़ुशि थियो, ऐं उन परिस्थिति में बाबा जी श्रेष्ठ मत अनुसार उनखे पार करो। कुछ भी सम्झ में न थो अचे त तुरंत बाबा ये ॻाल्हि ईअं थी वई, पोइ उनखे असां जे शक्ति, जे गुण, जेको गुण, जेकी शक्ति, जेकी मत धारण करे असां उन परिस्थिति खे पार कंदासीं, सम्झो उहो रतन असांजो थी वियो, मतिलबु कमाई थी वई। त हलदे हलदे पुरुषार्थी जीवन में समस्याएं और परिस्थिति त ड्रामा अनुसार अचणी ही आहे। जन्म वठंदे ही अॻियां वधण जो लक्ष्य रखिणो आहे, अर्थात परीक्षाऊं समस्याउनि जो आह्वान करणो। करे सघंदा आहियो? बाबा त चवनि था परीक्षाऊं समस्याउनि जो आह्वान करो। अगरि बाबा जे ज्ञान में अॻियां वधिणो आहे, बाबा जे ज्ञान खे सुठी रीति सम्झणो आहे, बाबा जे ज्ञान खे जीवन में धारण करे यूज़ करिणो आहे हिकु हिकु रतन, त अॼु सभु परीक्षाऊं समस्याउनि जो आह्वान कजो। पोइ हुन में घबराइजो न, बसि एतिरो चइजो बाबा, पोइ तव्हांखे हुनखे पार करण जी युक्ति जो आहे उहो बुद्धि में टच थी वेंदो। कल्ह बाबा चयो न कि हिन सृष्टि ते न जो बि असां करूं था न हुनखे खेल जे रीति करो। बाबा चई कल्ह कि वॾे खां वॾी आपदा मनोरंजन सां दृश्य अनुभव थिए। कॾहिं थींदो? जॾहिं असां खेल सम्झंदासीं, जॾहिं अहिड़ी रमणीकता, एॾी रूहानियत हूंदी न, जॾहिं असांखे यादि हूंदो सदा कि मां आत्मा आहियां, बाबा आहियां, बाबा मुंहिंजो बाप टीचर बि आहे। हाणे मां बाबा जी पढ़ाई पढ़ां थी त ज़रूरु इहा ॻाल्हि आई आहे त ज़रूरु मुंहिंजो टीचर एग्ज़ाम वरितो अथई, ऐं टीचर उत्तर त पहिरीं ई ॿुधाए छॾियो अथई। त बाबा चवनि था कि ब्रह्मण जीवन में जनम वठंदे ई अॻियां वधण जो लक्ष्य रखिणो आहे, अर्थात परीक्षाऊं समस्याउनि जो आह्वान करणो। पंहिंजी किए उहे आह्वान खे भुलिजी वेंदा आहियो। हाणे ॾिसो बाबा चईंदा आहिनि न जे समय त ॿार सुठी रीति माया जो आह्वान कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न माया जो आह्वान करो, हुन ते जीत पायो। त बाबा जी चइण ऐं ॿारनि जो करणु, लेकिन बाबा चवनि था कि ॿार भुलिजी वेंदा आहिनि कि मां ई हिनखे आह्वान कयो। कॾहिं कॾहिं असां इहे चईंदा आहिनि अरे हीअ ॻाल्हि कीअं थींदी, हिनखे कीअं करूं, पोइ उहा ई ॻाल्हि असांजे साम्हूं ई अची वेंदी आहे, लेकिन असां भुलिजी वेंदा आहियूं, पोइ मुंझी वेंदा आहियूं, अरे मूंसां ईअं छो थियो। बाबा चईंदा आहिनि कि असांजे जीवन में हर सेकेंड जो बि थिए थो इहो मां ई बीज बोया आहियां। हिन करे असां कंहिंखे बि दोष न ॾेई सघंदा आहियूं। अगरि तव्हां कॾहिं सोचंदा आहियो मुंहिंजे माउ पीउ मूंसां ईअं कयईं, मुंहिंजा माउ पीउ अहिड़ा, मुंहिंजा ईअं उहा संबंधी अहिड़ा, उन्हनि मूंसां ॾाढो बुरो कयईं, त उहो त सिर्फ़ु निमित आहे, बीज त असां बोई आयासीं न, त असांखे अहिड़ो ई मिलणो आहे। त अहिड़ी बाबा जी ॻाल्हियुनि खे यादि करे न असां संबंध बि सदा जोड़े करे रखी सघंदा आहियूं बिना उन्हनि खे ब्लेम किए, ऐं मन खे बि शांति करे सघंदा आहियूं कि मां ई त बीज बोया, वीचारे उन्हनि छा कयो, उहो त ॿियो ई माध्यम ठही आहे, उन्हनि जी कोई ग़लती थोरी आहे। त अहिड़ी ॻाल्हियूं असांखे यादि रखणियूं खपनि। जॾहिं रास्तो तय करिणो आहे त रास्ते जे नज़ारा न हुजनि त इहे थी न सघंदो आहे।
नज़ारनि खे ॾिसंदे रुकी वेंदा, इन करे मंज़िल दूर अनुभव थींदी आहे। त असांखे नज़ारे खे ॾिसी रुको न, नज़ारे खे ॾिसी रुकी वेंदा आहिनि त मंज़िल दूर अनुभव थींदी आहे। नज़ारा ॾिसंदे हुए पार कंदे हलंदा हलो। हिन सृष्टि ते जो बि ॻाल्हियूं हलनि थियूं न, त इहे ई त अभ्यास करिणो आहे न। छोजी अंत समय त ॾाढो ई अचिणो आहे। हिन समय असांखे वेही न रहणो आहे। हा चलो कुझु थिए थो त असांखे माण्हुनि जी मदद त करणी आहे, कुझु सॉल्यूशन त करिणो ई आहे, लेकिन उहा हलचल वारी स्थिति न हुजणी खपे। छोजी अंत समय त अहिड़ियूं ॾाढियूं ई ॻाल्हियूं ईंदियूं। पोइ हुन समय अगरि असां हलचल में अची वियासीं, बाबा सां बुद्धि योग असांजो डिस्कनेक्ट थी वियो, त असां पुठियां ईंदासीं सजायूं खाई करे। त बाबा असांखे चवनि था कि हाणे नज़ारनि खे ॾिसी रुकी न वञो। रुकी न वञो मतिलबु कि हिन प्रश्ननि में न फसी वञो। अरे हीअं छो थियो, हाणे छा थींदो, पोइ कीअं थींदो, मूंसां ईअं छो थियो, फलाणे मूंखे हीअं छो चयईं, ईअं प्रश्ननि में रुको न। चलो थी वियो, अॻियां वधो। अर्थात फुल स्टॉप लॻाए बाबा खे यादि कंदे हलंदा हलो। पंहिंजी दिनचर्या में अटेंशन ॾियो, पंहिंजी पुरुषार्थ में अटेंशन ॾियो, बाक़ी जो थिए थो उनखे पार कंदा हलो। न त छा थींदो, मंज़िल ॾाढी दूर अनुभव थींदी। हाणे त चऊं था असां बाबा खे रोज़ु यादि कंदा आहियूं, मुरली ॿुधंदा आहियूं, पुरुषार्थ कंदा आहियूं। कल्ह कोई ॻाल्हि थी वई त बि असांखे रोज़ु बाबा खे यादि करिणो आहे, मुरली ॿुधणी आहे, पुरुषार्थ करिणो आहे। तॾहिं चईंदासीं कि तव्हां रुकियो न त माण्हू छा चईंदा आहिनि कि ॻाल्हि ई अहिड़ी थी, मुंहिंजो त हेॾनि ॾींहंनि खां अमृत वेलो ई मिस थी वियो, मां त हेॾे ॾींहंनि खां मुरली ई न ॿुधी आहे, ॻाल्हि अहिड़ी थी वई, असां त एॾो मुंझी वियासीं। त नज़ारा ॾिसंदे हुए पार करण जो सहज साधन छा आहे? पंहिंजी दिनचर्या में एक्यूरेट रहो। जो असां मधुबन में वेंदा आहियूं त मधुबन में छा दिनचर्या हूंदी आहे? अमृत वेले खां राति ताईं मधुबन जी दिनचर्या खे अगरि तव्हां घर में फॉलो कंदव त तव्हां कॾहिं बि हारदव न, है न। पंहिंजी दिनचर्या में एक्यूरेट रहो। ॾिसो वॾे खां वॾी ॻाल्हि बि थिए थी, माण्हू पाणी पीअणु छॾे थो, माण्हू श्वास वठणु छॾे थो, माण्हू रोटी खाइणु छॾे थो, त असां बाबा जी मुरली छो छॾूं, अमृत वेलो छो छॾूं? बाबा जेको बि पुरुषार्थ जे लाइ चयो अथई, जेको रोज़ु हिकु पॉइंट खणणो आहे, रोटी खाइण खां पहिरियों बाबा खे यादि करिणो आहे। कोई न कोई जो बि तव्हां जीअं बि पुरुषार्थ कंदा आहियो उहो कंदा हलो, बाक़ी ॻाल्हियूं त ईंदी रहंदियूं। बाबा त चईंदा आहिनि अञा ॿियो ईंदियूं। नज़ारा ॾिसंदे हुए रुको न, लेकिन नज़ारे खे ॾिसंदे हुए ये छो, छा, ये हीअं न, ये हूअं न, हिन ॻाल्हियुनि में रुकी वेंदा आहियो। त अॼु चेक कजो कि मां रुकी वेंदी आहियां, मां रुकी वेंदो आहियां। कोई बि ॻाल्हि जे कारण मां बाबा खे भुलिजी वेंदो आहियां। हर नज़ारे खे करेक्शन करणु लॻी वेंदा आहिनि, हर नज़ारे खे बाबा चवनि था करेक्शन करणु लॻी वेंदा आहिनि। पार करण जे बजाए करेक्शन करण में बिज़ी थी वेंदा आहिनि। त चेक करो। हिन करे बाप जी यादि जो कनेक्शन लूज़ थी वेंदो। जेका बि नज़ारा नज़र ईंदा आहिनि न ॿारनि खे, त उन्हनि खे करेक्ट कंदा रहंदा आहिनि। नज़ारनि में बुद्धि फसी वई, करेक्ट करण लाइ बुद्धि त लॻाइणी पवंदी न। उन नज़ारनि में बिज़ी थी वेंदा आहिनि, पोइ बाबा सां कनेक्शन छा थी वेंदो आहे? लूज़ थी वेंदो आहे।
पर हिकु बार कनेक्शन लूज़ थियो पोइ अलबेला थी वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि अरे कल्ह बि अमृत वेलो न कयो हुयो, चलो ठीकु आहे अॼु बि नथा करो, थोरो ॾींहुं ॻाल्हि ठीकु थिए पोइ शुरू कंदमि वापसि खां। पोइ उहो महीना साल बितजी वेंदा आहिनि, ॻाल्हि त ठीकु थियण वारी जॾहिं थियण वारी हूंदी त बाबा चवनि था मनोरंजन जे बजाए मन खे मुरझाए ॾींदा आहिनि। वाह नज़ारो वाह, अॼु सुबुह जो बि बाबा चई न वाह वाह जा गीत ॻायो। ॾिसो इहे प्रैक्टिकल कंदव त पोइ अनुभव बि ॾाढो सुठो थींदो आहे न। जीअं ॿुधण में सुठो लॻे थो न, त उहो जॾहिं असां हर परिस्थिति में इहे प्रैक्टिकल इहे ॻाल्हि यादि रखूं कि कॾहिं बि कोई ॻाल्हि थींदी त मां हुन में हाय हाय न कंदमि, मन में पको करे छॾियो। केतिरो बि कुझु बि थिए, वॾे खां वॾी पहाड़ जहिड़ी परिस्थिति बि अची वञे, ॾिसो अगरि तव्हां इन ॻाल्हि खे मन में रखियो कि हा बाबा मां वाह वाह कंदमि, जीअं बाप दादा हथ उठवाईंदा आहिनि न, अगरि असां जोश में हथ त उठाए छॾियो लेकिन ओड़ो पेपर बि ॾियणो पवंदो, पोइ असां वटि ईंदो पेपर। हिन करे सोचे सम्झी बाबा खे बि प्रॉमिस सोचे सम्झी कंदा करो। बाबा त चवनि था कि चओ वाह नज़ारो वाह, वाह वाह जे बजाए आई ॾाढा चईंदा आहिनि। आई अर्थात आश्चर्यजनक। आई ये छा थियो? बाबा ब्रह्म बाबा सिंधी आहिनि त थोरो इहा बाबा जी भाषा अनुसार कई बाबा चईंदा आहिनि ॿार आई शब्द बि चईंदा आहिनि, अरे आई ये छा थियो? वैसे हिंदी भाषा में अरे चईंदा आहिनि, सिंधी में आई ये छा थियो? त चेक करो, अगरि तव्हां ईअं सोचो था कि हा बाबा मां वाह वाह चईंदमि त बाबा चवनि था तव्हांजो पेपर बि थींदो। हिन करे असांखे मन में पको करिणो आहे, कोई बि परिस्थिति अचे असांखे वाह वाह चइणो ई आहे, छो कि हर ॻाल्हि में कल्याण। असां त सोचंदा आहियूं ईअं छो थियो, लेकिन बाबा त चईंदा आहिनि हर ॻाल्हि में कल्याण आहे। इहा बि ॻाल्हि इहा बि यादि रखो त बि पार थी वञे। वाह केॾो सुठो थियो, इहो बि ड्रामा में कुझु नूंद हूंदो। त बाबा चवनि था कि असांखे पेपर करण जे बजाए, माण्हू पार करण जे बजाए हुनखे करेक्शन में बिज़ी थी वेंदा आहिनि। हिन करे बाप जी यादि जो कनेक्शन लूज़ थी वेंदो आहे। पोइ छा थींदो? मनोरंजन जे बजाए मन खे मुरझाए ॾींदा आहिनि। वाह नज़ारो वाह, वाह वाह जे बजाए आई अर्थात आश्चर्यजनक थी वेंदा आहिनि। हिन करे हलंदे हलंदे रुकी वेंदा आहिनि। त चेक कजो घणा बार तव्हां बाबा जी ज्ञान में रुकिया आहियो, घणा बार असां बाबा जी ज्ञान में रुकिया आहियूं कंहिं न कंहिं ॻाल्हि जे कारण। थकण जे कारण कॾहिं कॾहिं बाप सां मीठी मीठी उलहना ॾींदे हुए रॉयल रूप में बाप सां बि असंतुष्ट थी वेंदा आहिनि। त बाबा सां बि असंतुष्ट थियण जो कारण बाबा पहिरियों चई न संतुष्ट रहणो आहे टिन्हिनि सां। त बाबा चवनि था कई बार ॻाल्हि जे चक्कर में बाबा सां बि असंतुष्ट थी वेंदा आहिनि। कई बार चईंदा आहिनि एतिरो पहिरियों छो न ॿुधायो, सहज मार्ग आहे या सहन मार्ग त चयो न। बाबा त चईंदा आहिनि सहज मार्ग आहे, त कई बार चईंदा आहिनि बाबा तव्हां त ॿुधायो न सहन करण जो मार्ग आहे। ॾिसो कुझु बि प्राप्त करण लाइ सहन त करिणो पवंदो, लेकिन अगरि असां बाबा चईंदासीं त ईज़ी लॻंदो। अॼु माण्हू पढ़ाई थो करे, धंधो थो करे, शादियूं करे, गृहस्थी ठाहिणु अॼुकल्ह जी दुनिया में केॾी मुश्किल ॻाल्हि आहे न। माण्हू शौक़ में शादी त करे थो, लेकिन केतिरा ॾींहं हले थी, शादी कराए सभिनि जी टेंशन शुरू,
काथे छोरो छोरी विड़ी करे लड़नि न, हुते टेंशन रहंदी काथे मुंहिंजी छोरी खे मारे न छॾनि, न काथे नुंहुं मुंहिंजे पुट खे भड़काए न। कहिड़ी प्रकार जी टेंशन आहिनि। पोइ माण्हू ॿार पैदा करे थो, उन्हनि जी ॿियो टेंशन। हिकु त ॿारनि जो सुभाउ संस्कार, छो जी कलयुगी दुनिया आहे, ॿियो माण्हुनि जी पढ़ाई जी। त गृहस्थी ठाहिण केॾी टेंशन जी ॻाल्हि आहे कलयुगी दुनिया में। त हर ॻाल्हि में टेंशन आहे। तंहिंखां सुठो अथसि सतयुग में गृहस्थी ठाहिण लाइ पुरुषारत करो न, उहो सुठो आहे न। ऐं हिन में त कोई ख़ुदि जे मथां बोझ बि न आहे। चलो ॻाल्हि त ईंदी, लेकिन बाबा त हथु पकड़े वेठा आहिनि न। कलयुगी दुनिया में कोई हथु पकड़े वेहींदो? अॼु कोई शादी बि कराईंदो, कुझु गड़बड़ी बि थी वेंदी त सभिनि जा दरवाज़ा बंदि। अरे इन्हनि जो मामिलो, असां छो विच में पऊं? लेकिन हिते त बाबा असांजी मदद बि कंदा आहिनि। सिर्फ़ु असां बाबा जे चए ते हलूं। कलयुगी दुनिया में सभु हिक ॿिए जे चए ते हली करे बि हलनि था, त बि माण्हुनि जा गेट बंदि आहिनि अॼुकल्ह संबंधी हिक ॿिए जे लाइ। ॾाढो मुश्किल सां माण्हू हिक ॿिए जी मदद था करनि। लेकिन बाबा त असांखे चवनि था, मुंहिंजी हर ॻाल्हि मञो, मां ज़िम्मेवारी खणां थो, ताकी कलयुग खां त सतयुग जी दुनिया में, एॾी सुख शांति जी दुनिया में हलण लाइ थोरो सो सहन न करे सघंदा आहियो। उहो बि सहन न आहे, प्राप्ति करणी आहे असांखे। ईअं न सोचो सहन करिणो आहे। त बाबा चवनि था कि हाणे ॿार कॾहिं कॾहिं ॻाल्हि जे कारण बाबा सां बि असंतुष्ट थी वेंदा आहिनि। चईंदा आहिनि बाबा तव्हां पहिरियों छो न ॿुधायो, इहे त सहन करण जो मार्ग आहे, हिते त रोज़ु रोज़ु मरणो पवंदो आहे। छो मरणो पवंदो? पुराणे सां मरणो पए थो। बाबा त चवनि था तव्हांखे क्रोध न करिणो आहे। माण्हू त चिल्लाइनि था, लेकिन असां पंहिंजी शांति जे गुण धारण करण में पक्का आहियूं। शुभ भावना शुभकामना करण जे गुण खे धारण करण में पक्का आहियूं। त हिन जे लाइ थोरो सो सहन करिणो पवंदो आहे, समाइणो पवंदो आहे। लेकिन बाबा त गॾु हूंदो आहे न। इहे त कम से कम सोचो, मूंखे बाबा चयो अथई त बि शक्ति मिलंदी आहे। ॿियो ई अॻियां हली उहो सभु तव्हांजे अॻियां झुकंदा। त बाबा चवनि था कि हाणे हर हिकु ॻाल्हि खे बाबा, हर हिकु ॻाल्हि में सभु कुझु ॾिसंदे हुए, ॿुधंदे हुए, सदा असांजे मुख सां वाह वाह जा गीत निकिरणा खपनि, ऐं न निकिरणो खपे। ऐं अर्थात आश्चर्यजनक न थियणो। हाणे बाबा असांखे चवनि था कि कोई बि परिस्थिति अचे त उहो ड्रामा अनुसार ईंदी आहे। त असांखे हर सीन ते छा चइणो? वाह वाह जा गीत ॻाइणा। असांखे असंतुष्ट न थियणो, बाबा खे उलाहना न ॾियणो। कि बाबा खे कई ॿार उलाहना ॾींदा आहिनि न, बाबा तव्हां त चयो सहज मार्ग आहे, परंतु इहो त मुश्किल मार्ग आहे, सहन करण जो मार्ग आहे। सहज मार्ग जे बजाय सहन करण जो मार्ग अनुभव कंदा आहिनि। लेकिन सहन करण ई अॻियां वधणु, सहन करण ई अॻियां वधणु। वास्तव में सहन करिणो न हूंदो आहे, लेकिन पंहिंजी कमज़ोरी जे कारण सहन अनुभव थींदो आहे। जीअं आग जो गुण जलाइणो आहे, लेकिन हुन जे गुण जो ज्ञान न हुजण जे कारण हुन सां लाभ वठण जे बजाय नुक़सान करे ॾींदी न। आग सां माण्हू केॾी सारी चीजूं कंदा आहिनि। आग न हुजे त माण्हू रोटी कीअं खाए, है न? आग पकाइण जो बि कमु कंदी आहे त जलाइण जो। त हर हिकु चीज़ सां फ़ाइदो बि आहे त नुक़सान बि आहे। त अगरि असां उनखे फ़ाइदे जे बजाय नुक़सान जे रीति ॾिसूं, माण्हू अगरि ॾिसे भई सिलेंडर त कॾहिं बि, आग त कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। त अगरि माण्हू आग खे यूज़ ई न करनि त रोटी कीअं खाइनि? केसि ताईं ॿाहिरां ठाहे करे खाईंदा?
त बाबा चवनि था वस्तु छो जी वस्तु जे बजाए स्वयं खे जलाए ॾींदा, है न। आग फ़ाइदे वारी बि आहे त नुक़सान वारी बि आहे। गुण जो ज्ञान न हुजण जे कारण हुन सां लाभ वठण जे बजाए नुक़सान बि करे ॾींदा आहिनि, त सुख जे बदिले सहन करिणो पवंदो आहे। छो जी वस्तु जे बजाए स्वयं खे जलाए ॾींदा आहिनि। गुणनि जो ज्ञान न हुजण जे कारण सुख जे बजाए सहन करिणो पवंदो आहे। वैसे समस्याऊं परिस्थितियूं अचण जे कारण उन जो ज्ञान न हुजण जे कारण अॻियां वधण जे सुख जो अनुभव जे बजाए सहन करणु अनुभव कंदा आहिनि न। अगरि ॿुधो, अगरि सम्झो कोई असांजे जीवन में विघ्न थो विझे, असांखे परेशान थो करे ज्ञान में अचण खां पोइ, त अगरि असां बाबा जे ज्ञान जे हिसाब सां हलूं त असां ईअं ॾिसंदासीं भई हुन माण्हू सां असांजो हिसाबु किताबु आहे। असां ईअं ॾिसंदासीं चलो उहो रोज़ु रोज़ु जेतिरो विघ्न विझे थो ओतिरो असांजी बाबा सां लग्न वधे थी, ओतिरो असां जास्ती बाबा जी ज्ञान जी गहराई में वञूं था, बाबा खे यादि था करूं, ओतिरो असां जास्ती उन सां नष्ट मोह थींदा अथव न। ज्ञान में अचण खां पोइ अगरि घर वारा विघ्न विझंदा आहिनि त ॾाढो ई सुठो हूंदो आहे। छो जी घर वारनि सां वैसे त माण्हुनि जो मोह न निकिरे, लेकिन ज्ञान में अचण खां पोइ घर वारा मोह विझंदा त ऑटोमेटिकली उन्हनि सां मोह टुटिजी वेंदो, बाबा सां दिलि लॻी वेंदी। त इहे बि ॾिसो, असां हिनखे पॉज़िटिव रीति सां ॾिसूं, सुठो आहे, असांजो सहयोगी न आहे। वैसे त चलो उहो ज्ञान में असां त सोचूं बाबा चईंदा आहिनि सभिनि खे ज्ञान ॾे, वैसे त असांखे तरस अचे वीचारा उहो बि ज्ञान में हलनि, पर नथा हलनि। ॿियो ई असांजे जीवन में विघ्न था विझनि त उन्हनि सां बि मोह कट थींदो वेंदो न। त ॾाढे सारा फ़ाइदा आहिनि अगरि असां हर ॻाल्हि हर परिस्थिति खे बाबा जे ज्ञान जी रीति ॾिसूं न, त उहो जो बि ॻाल्हि थींदी आहे न उहा असांजे कल्याण जे लाइ ई थींदी आहे। त समस्या व परिस्थिति अचण जे कारण हुन जो ज्ञान न हुजण जे कारण अॻियां वधण जे सुख जे अनुभव जे बजाए सहन करिणो पवंदो। हिन करे सहज मार्ग जे बजाए सहन करण जो मार्ग अनुभव कंदा आहिनि। अहिड़ा ॿार बाप सां अर्थात बाप जे ज्ञान सां व ज्ञान जी धारणा मार्ग सां असंतुष्ट रहंदा आहिनि। अहिड़ा ॿार जो बाबा जे ज्ञान खे न सम्झंदा आहिनि, उहा बाप सां अर्थात बाप जे ज्ञान सां ज्ञान जी धारणा मार्ग सां असंतुष्ट रहंदा आहिनि, साथ साथ स्वयं सां बि असंतुष्ट रहंदा आहिनि। त बाबा चवनि था ऐं संबंध संपर्क में अचण वारनि सां बि असंतुष्ट रहंदा आहिनि। हिन कारण प्रसन्न अर्थात सदा ख़ुशि न रहंदा आहिनि। हाणे असंतुष्ट अर्थात प्रसन्न चित्त हाणे असंतुष्ट थी वेंदा। हिन करे संगम युग जो विशेष खज़ानो आहे अतीन्द्रिय सुख जो अनुभव न करे पाईंदा। अगरि हीअं थींदो आहे न त संगम युग जो जेको असांजो खज़ानो आहे उहो सुख जो अनुभव न करे पाईंदा। त बाबा चवनि था अॼु खां सदा संतुष्ट ऐं प्रसन्नता जो विशेष वरदान स्वयं बि वठो, ॿियनि खे बि ॾियो। पंहिंजे जीवन में असांखे जो बि कुझु आहे हुन सां असां संतुष्ट आहियूं, स्वयं बि वठो ऐं ॿियनि खे बि ॾियो। ईअं ई बाप जी व पंहिंजी प्रशंसा करे सघंदा, अहिड़ा ई बाप जी ऐं ख़ुदि जी बि प्रशंसा करे सघंदा जेका सदा संतुष्ट ऐं प्रसन्न रहंदा आहिनि। प्रशंसा जो श्रेष्ठ साधन बि हर ब्राह्मण जी प्रसन्नता आहे।
प्रशंसा जो श्रेष्ठ साधन छा आहे, भी तव्हांजी प्रशंसा थिए हुनजो साधन छा आहे, सदा प्रसन्न चित। कोई भी कार्य जी प्रशंसा सर्व जी प्रसन्नता जे आधार ते रखदा आहिनि। कोई भी कार्य जी प्रशंसा सर्व जी प्रसन्नता जे आधार ते रखदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि, ॾिसो अगरि जास्ती माण्हू असां सां प्रसन्न हूंदा त उन आधार सां असांजी प्रसन्नता थींदी, प्रशंसा थींदी आहे। हिन यज्ञ जी अंतिम आहुति सर्व ब्राह्मणनि जी सदा प्रसन्नता आहे। बाबा चवंदा आहिनि न, बाबा चवनि था हिन यज्ञ जी, जो बाबा चवंदा आहिनि न, मुंहिंजे यज्ञ में पंहिंजा पुराना विकार बुरायूं ॾियो। त अंतिम आहुति कहिड़ी ॾियणी आहे, असांखे पंहिंजी प्रसन्नता न ॾियणी आहे, पर सदा अप्रसन्नता जा जेका बि कारण आहिनि उहे सभु बाबा जे यज्ञ में स्वाहा करे छॾियो ऐं असां ब्राह्मण सदा प्रसन्न चित। ब्राह्मण कहिड़ा, जो सदा संतुष्ट ऐं प्रसन्न चित रहे। प्रत्यक्षता अर्थात प्रशंसा जो आवाज़ गूंजदो। प्रत्यक्षता कॾहिं थींदी, जॾहिं असां सभिनि जी प्रशंसा जो आवाज़ गूंजदो, अर्थात विजय जो झंडो लहराईंदो। त बाबा चवनि था, जॾहिं असांजी प्रशंसा शुरू थी वञे तॾहिं सम्झो असांजो आवाज़ विजय जो झंडो लहराईंदो। सम्झो हाणे छा करिणो आहे, छा करिणो आहे। ईअं महिनत न करो कि असां अहिड़ो कर्म करूं माण्हू असांजी प्रशंसा करे। ईअं पुरुषार्थ करो कि असां सदा पंहिंजे जीवन में संतुष्ट ऐं प्रसन्न रहूं ऐं सदा सर्व खे प्रसन्न कंदा रहो। अच्छा, अहिड़ा सदा बाप जे आज्ञाकारी, सदा संतुष्ट ऐं प्रसन्न रहण वारा, अहिड़ा सदा बाप जा आज्ञाकारी, सदा संतुष्ट ऐं प्रसन्न रहण वारी आत्माउनि खे, सर्व के सदा प्रसन्नता जो वरदान ॾियण वारा महादानी आत्मा। हिकु त ख़ुदि बि बाप जे आज्ञाकारी, सदा संतुष्ट ऐं प्रसन्न रहण वारा, सर्व खे बि सदा प्रसन्नता जो वरदान ॾियण वारा महादानी वरदानी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बॉम्बे निवासियुनि खे विशेष रूप सां बाप दादा यादि प्यार ॾियनि था। बॉम्बे निवासियुनि हिम्मत ऐं उमंग उत्साह सुठो आहे बॉम्बे वारे ॿारनि में। बॉम्बे निवासियुनि खे ॾिसी बाप सां गॾु प्रकृति बि स्वागत कई, छो कि ॾाढी ठंडी थी हुई। प्रकृति अभ्यास कराई, अंत में अचण वारो पेपर पहिरों खां ई अनुभव कराए करे पको मज़बूत ठाही। हिन करे घबराइणो न आहे। त हीअ प्रकृति बि असांजो पेपर वठंदी न। हाणे ॾिसो केॾी गर्मी थी, पोइ हाणे अति बारिश, पोइ अति ठंड। त हीअ प्रकृति बि असांजो पेपर थी वठे। त हाणे खां ई असांखे हीअं न चइणो, अरे केॾी गर्मी आहे, केॾी गर्मी आहे, केॾी गर्मी आहे। असांखे हीअं न चइणो आहे केॾी बारिश आहे, केॾी बारिश आहे। परेशान न थियणो। असांखे हीअं न चइणो, अरे ॾाढी ठंडी आहे, हीअं हूअं। हा, प्रबंध करो, बाक़ी हीअं न चओ। माण्हुनि वांगुरु असां हलचल में न अचो। त बॉम्बे निवासियुनि जो बाप सां प्यार आहे न, बाप दादा जो बि ॿारनि सां विशेष प्यार आहे। बॉम्बे निवासी हाणे सदा संतुष्ट ऐं प्रसन्नता जे पेपर में नंबर 1 पास कंदा। पेपर खे नंबर 1 पास कंदा, ॾाढो सुठो आहे। हाणे साथ छोड़ियो था, छा साथ छोड़ियो त बि बाप दादा न छॾंदा। बाबा चवनि था, तव्हां साथ छोड़ दो त बि बाप दादा न छॾंदा।
विशेष बॉम्बे और दिल्ली में आधी रतन ज़्यादा है। बॉम्बे और दिल्ली में आधी रतन ज़्यादा है। विशेष सेवा जी स्थापना जे कार्य में बॉम्बे और दिल्ली जो विशेष सहयोग आहे। समय ते सहयोगी ठहण वारनि जो महत्व हूंदो आहे, इन करे सहयोगी ॿारनि सां बाप दादा जो भी स्नेह आहे। अच्छा पार्टी सां मुलाक़ात था करनि बाप दादा। सदा विजयी भव जे वरदानी मुहूर्त आयो। वरदाता जो वरदान ॾिनई, हुन वरदान जी सदा जीवन, हुन वरदान खे सदा जीवन में लाइणो। ये हर एक जो पंहिंजो कमु आहे, वरदान के जीवन में लाइण, ये हर एक जो पंहिंजो कमु आहे। हिन वरदान के जीवन में समाइण अर्थात वरदानी स्वरूप है। कहिड़ो? विजयी भव। वरदान के सदा जीवन में लाइण जो कमु असांजो आहे। बाबा त असांखे ॾिनई, हाणे असांखे रोज़ स्मृति जो पाणी ॾियो, बाप जी यादि जी धूप ॾेई करे हुन वरदान खे पंहिंजे जीवन में समाए करे वरदानी मुहूर्त थी। अहिड़ा ठहिया आहियो। महावीर खे बि वरदानी चईंदासीं ऐं शक्तियुनि खे बि वरदानी चईंदासीं। हाणे असांजे जड़ चित्र द्वारा अनेक भक्त वरदान प्राप्त करे वठंदा आहिनि। चैतन्य में त वरदाननि सां झोली भरण वारा आहियो न। जॾहिं असांजे चित्रनि द्वारा माण्हू वरदान प्राप्त करनि था, त हाणे चैतन्य में त असां वरदाननि सां आत्माउनि जी झोली भरण वारा आहियूं न। महावीर आहियो न। महावीर अर्थात सदा विजय। जॾहिं अविनाशी बाप आहे त वरदान बि अविनाशी आहे न। अल्पकाल जे लाइ न आहे, अविनाशी वरदान आहे, विजयी आत्मा। सिर्फ़ु संभालणु असांजो कमु आहे, ॾियणु बाप जो कमु आहे। संभालणु ईंदो आहे न कि चोरी थी वेंदो आहे। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि तव्हां यादि रखो कि वठंदो न आहियां, लेकिन दाता आहियां। मां कंहिंखां वठंदो न आहियां। मां बाबा मूंखे ॾिनो अथई, मां ॿियनि खे ॾियण वारो आहियां, ॿियो कंहिंखां न वठंदो आहियां। दाता आहियां। हाणे वठण जा ॾींहं समाप्त थी विया। हाणे दाता थियण जो समय आहे। मांगण त बचपन में थींदो आहे। वानप्रस्थी चए छोटो सो खिलौनो ॾियो, इहो सुठो लॻंदो। थोरी शक्ति ॾियो, थोरी मदद करो, इहे खिलौना मांगदा आहियो, मांगता आहियो। अञा ताईं असां हाणे त बाबा खां बि न मांगणो आहे न। मां आहियां, मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, मां बाप समान आत्मा आहियां। ये स्मृति रखणी आहे। लेकिन हाणे अगरि असां ख़ुदि जे लाइ उहो योग में वियूं, मां योग में वियां थी पंहिंजी कमज़ोरी ख़तमु करण लाइ। तव्हां चओ सर्व जी कमज़ोरी ख़तमु करण लाइ, मूंसां गॾु सभिनि जी ख़तमु थी वञे। त हाणे स्वयं तृप्त आत्मा ठहो, दाता जा ॿार, ऐं मांगणो त ॾिसण वारा छा चईंदा। अगरि असां दाता जा ॿार ठही करे मांगूं था त ॾिसण वारा छा चईंदा। सफलता जो साधन आहे स्वयं सदा सफलता मुहूर्त ठहो। सफलता जो साधन छा आहे? जीवन में सफलता कॾहिं मिलंदी जॾहिं असां स्वयं सदा सफलता मुहूर्त ठाहींदासीं। स्वयं जी वृत्ति वाइब्रेशन फैलाईंदी आहे। सफलता जो साधन आहे स्वयं सदा सफलता मुहूर्त ठहो, तॾहिं असां सफलता प्राप्त कंदासीं। स्वयं जी वृत्ति जो हूंदी आहे न, वो वाइब्रेशन फैलाईंदी आहे। स्वयं जी वृत्ति वाइब्रेशन फैलाईंदी आहे ऐं वाइब्रेशन जे आधार सां सर्व खे अनुभूति थींदी आहे।
स्वयं जी वृत्ति वाइब्रेशन फैलाईंदी, वाइब्रेशन जे आधार ते सर्व की अनुभूति थींदी। हिन करे कार्य करण खां पहिरियों विशेष स्वयं जी वृत्ति जे अटेंशन जी भट्टी खपे। असांजी वृत्ति छा आहे? मां विजयी आत्मा आहियां, सफलता मूर्त आत्मा आहियां। ये सब भी विजयी आत्मायूं आहिनि, सफलता मूर्त आत्मायूं आहिनि। इन सां ई वाइब्रेशन द्वारा अनेकनि जी वृत्ति खे परिवर्तन करे सघंदा। जॾहिं असां हीअं वृत्ति रखंदासीं न, वृत्ति जे अटेंशन जी भट्टी में रहंदासीं, त इन सां ई वाइब्रेशन द्वारा अनेकनि जी वृत्ति खे परिवर्तन करे सघंदा। पहिरियों इहा अटेंशन रखिणो आहे, सदा ख़ुशी जे झूले में झूलंदा रहो। हर्षित मुख अनेकनि खे पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदो। बाबा चवनि था, इन सां वाइब्रेशन द्वारा अनेकनि जी वृत्ति खे परिवर्तन करे सघंदा। कीअं? अगरि असां सदा वृत्ति जे अटेंशन जी भट्टी में रहंदासीं, वृत्ति जे अटेंशन जी भट्टी में रहो, त इन सां इहा रखण सां असां अनेकनि जी वृत्ति खे परिवर्तन करे सघंदा आहियूं। पहिरियों ई अटेंशन रखिणो आहे, सदा ख़ुशी जे झूले में झूलंदा रहो। हर्षित मुख अनेकनि खे पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदो आहे। त अॼु असांखे विशेष छा हाणे अभ्यास करिणो आहे? वृत्ति, स्वयं जे वृत्ति जे अटेंशन जी भट्टी में रहो, अर्थात असांजी वृत्ति सदा सर्व जे लाइ सुठी रहे। सभी आत्मायूं भाव समान आहिनि, सभी आत्माउनि जो भलो थिए। कुमारियुनि खे ॾिसंदे हुए बाबा चवनि था, कुमारियूं त ॾाढियूं वॾी, कुमारियुनि ते त ॾाढी वॾी ज़िम्मेवारी आहे। हिकु अनेकनि जे कल्याण प्रति निमित्त ठही सघंदी आहे। कुमारी उहा जो विश्व जे कल्याण जे निमित्त है। कुमारियुनि जे मथां ॾाढी वॾी ज़िम्मेवारी आहे, हिकु अनेकनि जे कल्याण जे प्रति निमित्त ठही सघंदी आहे। अनेकनि जी घर वेठे बि तव्हां संकल्प करो, सभी आत्मायूं सुखी थी वञनि। ब्रह्मा कुमारी उहा जो विश्व जे कल्याण जे निमित्त है, बेहद विश्व जो कल्याणकारी, न कि हद जा। लग्न में कमी आहे त विघ्न पंहिंजो कमु कंदो। अगरि आग तेज आहे त किचिड़ो भस्म थी वेंदो। लग्न आहे त विघ्न न रही सघंदो। कर्म भोग सां कर्म भोग, कर्म योग सां कर्म भोग भी परिवर्तन थी वेंदो। लग्न आहे त विघ्न न रही सघंदो, कर्म योग सां कर्म भोग भी परिवर्तन थी वेंदो। परिवर्तन करणु पंहिंजी हिम्मत जो कमु। बाबा चवनि था, परिवर्तन करणु ईंदो आहे न। कर्म भोग सां, कर्म योग सां कर्म भोग भी परिवर्तन थी वेंदो। परिवर्तन करणु पंहिंजी हिम्मत जो कमु आहे। कुमारियुनि में त सदैव बाप दादा जी उम्मीद आहे। कुमारियुनि में त सदैव बाप दादा जी उम्मीद आहे। त बाबा कुमारियुनि खे थो चए, लेकिन सभु त चईंदा आहिनि असां ब्रह्मा कुमारी कुमार आहियूं, इहे थोरी चईंदा आहिनि अदर कुमारी कुमार आहियूं। त असां ख़ुदि खे बि चाहे घर गृहस्थी में आहिनि, चाहे कोई बि आहिनि, सभु पंहिंजे पाण खे ब्रह्मा कुमार कुमारी सम्झनि ऐं असांखे विश्व खे परिवर्तन करण जी एॾी वॾी ज़िम्मेवारी बाबा ॾिनी अथई। त जेतिरो असांजी लग्न सुठी हूंदी, ओतिरा विघ्न भी समाप्त थी वेंदा। जेतिरो असांजो योग हूंदो, ओतिरो कर्म भोग भी समाप्त थी वेंदो।
त अहिड़ी ॻाल्हि असां बाबा जी यादि रखूं त समय ते असांखे मदद मिलंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो। ओम शांति।